एंग्रो कोल माइनिंग जेका कंपनी आहे उन जे तरफ़ां जेके टेडेक्स इस्लाम कोर्ट जे नाले हेठि जेका हिते तक़रीब जेका मुनक़द कई वई आहे उनमें मुख़्तलिफ़ जेका मुख़्तलिफ़ फ़िक़र जा जेके नौजवान आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेके से मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी जेका धुरियूं आहिनि उहो हिन वक़्तु हिते जेके पहुतल आहिनि। महफ़िल मौसीक़ी जेका से उन जो बि जेका से तमामु कयो वियो आहे। असां हिन वक़्तु उते मौजूदु आहियूं उन जॻह ते जिते जेका से ही टेडेक्स जेका इस्लाम कोर्ट जे नाले उन जे सरे हेठि जेका से तक़रीब थी आहे उते जेके मौजूदु आहिनि जेके सियासी समाजी अॻवान तोड़े कंपनी समेत ऐं जेके शाइर तोड़े अदीब जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां पुछंदासीं त थरपारकर में जेका पहिरियों भेरो जेको आहे ही इंटरनेशनल जेका से इवेंट थियो आहे उनखे हू कीअं था ॾिसनि। अहिड़े ई तरह जे मुख़्तलिफ़ इवेंट जे थ्रू असांखे असांजे रियल हीरोज़ जी ख़बर पवंदी, नए टैलेंट जी ख़बर पवंदी, नयनि माण्हुनि सां असांजो मुतारफ़ थींदासीं ऐं इहे ई नयूं शयूं आहिनि जेके असांखे सुभाणे वञी करे जेके सिस्टम में जेके असां तब्दीलियूं चाहियूं था उन्हनि में इहे आइडियाज़ असांखे कमु ॾींदा ऐं इन आइडियाज़ जे थ्रू ई असां जेको असांजे चेयरमैन साहब जो विज़न आहे थर बदिलेगा पाकिस्तान, सो इहे ई आइडियाज़ आहिनि, इहे ई माण्हू हूंदा जिन सां असां थर पाकिस्तान जे बदिलजण जो हिकिड़ो रस्तो साबित थींदो। बाक़ी दुनिया खां हींअर ताईं थर हिकिड़ो कटियल ख़िते वांगुरु रहियो आहे। सो असांजी कोशिशि इहा आहे त जेके इंटरनेशनल लेवल जा वॾा इवेंट थियनि था दुनिया जे ॿियनि मुल्कनि में थियनि था, पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में थियनि था, जिते उतां जो टैलेंट ॾेखारे थो वञे, जिते उतां जे मसइलनि जो ज़िक्र थिए थो, उतां जी तारीख़ जो ज़िक्र थिए थो, त टेड टॉक सॼी दुनिया में हिकिड़ी मशहूरु सीरीज़ आहे जितो दुनिया जे वॾनि वॾनि इलाइक़नि में तमामु वॾा वॾा स्पीकर्स अचनि था ऐं उन्हनि इशूज़ ते ॻाल्हाइनि था। सो इन जे करे असां सोचियो त हीअ शइ थरपारकर में अॼु ताईं न थी आहे। पहिरियों भेरो असां हिन ग्लोबल इवेंट खे कयो आहे जेको उन ग्लोबल नेटवर्क ते हींअर मेन स्ट्रीम ते वञी रहियो आहे ऐं इन सां दुनिया खे थर जे बारे में जेके थर जा मसइला आहिनि, थर जे जेके माज़ी जा मसइला या जेके थर जो आईंदो आहे उनखे सम्झण में हिकिड़ी हेल्प थींदी। एंग्रो जे जेको प्रोग्राम में मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हिननि दावत ॾिनी, हिते घुरायो ऐं मुंहिंजो आवाज़ु जेको असां हुते पहुचाइण में मदद कई। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हुयो, हिकिड़ो इवेंट हुयो जंहिंमें असां थरपारकर जे कुझु जेके पर्सनैलिटीज़ हुयूं जिन पंहिंजे फील्ड में पाण वञायो आहे उन्हनि बि पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो त असां हिन डेवलपमेंट फेज़ में पंहिंजो हिसो कीअं शामिलु करे सघूं था। त अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि जंहिंमां माण्हुनि जो तजुर्बनि मां असां सिखी सघूं। थर बदिलींदो पाकिस्तान ऐं जॾहिं थर बदिलींदो पाकिस्तान त थर में जेतिरा बि हिते इंडिविजुअल्स आहिनि, स्पीकर्स तव्हां अॼु ॾिठा आहिनि, उन्हनि जेको पंहिंजी इंडिविजुअल कैपेसिटी में जेको थर जे लाइ कयो आहे हुनखे असां हाईलाइट करणु था चाहियूं, दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं। पहली दफ़ा हिस्ट्री में थरपारकर में और इस्लाम कोर्ट में टेडेक्स का इवेंट हुई है और उसमें हमने काफ़ी सारे लोकल लोगों को भी और बाहर के लोगों को भी बुलाया जिन्होंने मुख्तलिफ़ चीज़ों पे बात की, थर कोल प्रोजेक्ट के ऊपर बात की, जो डेवलपमेंट इससे हो रही है उसके ऊपर बात की और किस तरह से चीज़ों को बेहतर किया जा सकता है। इस इवेंट को के बारे में सबसे हम लोग करीबन कोई 2-3 महीने से इस इवेंट पे मेहनत कर रहे हैं ताकि हम लोकल जो थरी लोग हैं उनके जितने भी उन्होंने अच्छे काम किए हैं या उस तरह की चीज़ें हैं उससे लेके उनके मसले मसाइल उस सब पे नज़र डाल सकें और किसी तरह से उनको उस मसलों का हल दे सके और जो चीज़ें यहाँ पे अच्छी हो रही हैं वो उन तक पहुँचा सके और दुनिया भर तक लोगों तक पहुँचा सके। हैदराबाद से आए हैं इस इवेंट को ख़ास अटेंड करने के लिए, तो यहाँ पर हमें आके बहुत अच्छा लगा क्योंकि बहुत सारे मोटिवेशनल स्पीकर भी आए हुए थे और सूफीज़म के मतलब साज वगैरह भी बहुत था, तो इस हिसाब से हम मतलब गुजारिश करते हैं बच्चों से कि इवेंट अटेंड करनी चाहिए। टेड हिकिड़ी कॉन्फ्रेंस हूंदी आहे इंटरनेशनल, हिन जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां हिते जो जेको सुठो इमेज आहे उहो दुनिया खे ॾेखारे सघूं ऐं हिकिड़ो बहितर प्लेटफॉर्म हिते जे माण्हुनि खे मुहैया करूं टेडेक्स जे थ्रू। मुझ में इतनी दम नहीं है कि मैं पूरे मुल्क में रोशनी कर सकूं, मगर मैं फिर भी इतनी हिम्मत है कि मैं अपनी झूपड़ी में रोशनी कर सकूं। सियासी समाजी जेके अॻवान आहिनि, तोड़े शाइर तोड़े अदीब आहिनि, उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल कई त हीअ जेका थरपारकर जी तारीख़ में पहिरियों जेके इंटरनेशनल जेका इवेंट थियो आहे इनखे ॾिसी हू तमामु जेका से उन्हनि ख़ुशी जो इज़हार कयो आहे ऐं उन्हनि वरी बि इहा सिंधु हुकूमत खां मुतालबो कयो आहे त इन टाइप जा जेके से इवेंट थर में थियणु खपनि त जीअं थर जो टैलेंट बि जेका से ज़ाहिर थिए। हिते असांखे जेको से आसू बाई जेका से उन बि पंहिंजो जेको टैलेंट हिते ज़ाहिर कयो, उन सां गॾु जेके फ़नकार आहिनि उन्हनि बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, सूफ़ी जेका गीत ॻाए उन्हनि जेका से जेको मुख़्तलिफ़ जेको प्रोग्राम हुयो उनखे जेका से मुख़्तलिफ़ 4 चंड लॻाए छॾिया। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, थरकोर ब्लॉक 2।
विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।